अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां। उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में असां तव्हां दोस्तनि लाइ हिकु ख़ुशख़बरी खणी आया आहियूं। दोस्तों उहा ख़ुशख़बरी इहा आहे त सिंधी नओं ड्रामो ख़ुददार जेको अचण वारो आहे उन जो तारीख़ मुक़ररु थी चुको आहे। दोस्तों हिन वीडियो में असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त ख़ुददार ड्रामो कॾहिं हलायो वेंदो। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे वीडियो खे लाइक नाहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। त ही ड्रामो KTN चैनल जे लाइ शूटिंग कई पई वञे ऐं हिन ड्रामे में सिंध जा मशहूरु ऐं बहितरीन अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि, जीअं त असद खान कुरैशी उर्फ़ संदोरो, अब्बास गुल ओढाणो, बिलावल खोखर, एस भट्टी, शम्मा मंगी, अब्दुल सत्तार लाड़ उर्फ़ मज्जू, सादिया चन्ना, राबिया चन्ना ऐं इन्हनि खां अलावा दोस्तों हिन ड्रामे में सिंध जा मशहूरु ऐं नामवर अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि। दोस्तों हाणे असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं त ख़ुददार ड्रामो कहिड़े तारीख़ ते हलायो वेंदो। दोस्तों ही नओं ड्रामो फेबरवरी जे 20 तारीख़ ते हलायो वेंदो KTN चैनल ते। हा दोस्तों, मथे महीने जे 20 तारीख़ ते तव्हांखे KTN चैनल ते ही ड्रामो ॾिसण वटां मिलंदो। दोस्तों अगरि तव्हांखे असांजो इहो नंढिड़ो वीडियो पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं अहिड़े क़िस्म जा वधीक ड्रामाज़ अपडेट ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। माशाअल्लाह दोस्तों।